जी मकानी मुंतकिली जा केस तेज़ी सां वधण लॻा आहिनि। अॼु वधीक जेके कोरोना जा टेस्ट जेके आहिनि उहे पॉज़िटिव रिपोर्टूं आयूं आहिनि। जेतोणीकि गुज़िरियल ॾींहुं 54 टेस्ट जेके आहिनि मोकिलियूं वयूं आहिनि, उन्हनि जे अचण जो सिलसिलो जारी आहे। पर हिन वक़्त ताईं जेके तस्दीक थी आहे, उन में हिकु डॉक्टर आहे, हिकु मकामी सहाफ़ी आहे, उन समेत 3 ॼणनि जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अची वई आहे। जंहिंखां पोइ ठटे ज़िले अंदरि कोरोना जी जेका मरीज़ मुसाफ़िरनि जो अंग 128 थी वियो आहे, जिन मां 80 ॼणा जेके आहिनि अञा ताईं जेके घरनि में मुख़्तलिफ़ हंध में आइसोलेट थियल आहिनि। नयूं रिपोर्टूं अचण खां पोइ 3 ॼणा जेके मुसाफ़िर थिया आहिनि, मकामी ठटे जो सहाफ़ी जेको हिकु सहाफ़ी अॻु में ई कोरोना में मुतासिर थियो हो, उनजे करे हिकु वधीक सहाफ़ी जेको आहे ठटे प्रेस क्लब जो, उन पंहिंजी टेस्ट कराई त उनजी बि कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। जंहिंखां पोइ ठटे जा जेके सहाफ़ी आहिनि उहे 20 खां मथे सहाफ़ी आइसोलेशन में हलिया विया आहिनि। जॾहिं त खाड़े जी हिकु लेडी डॉक्टराणी आहे, उनजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। उन समेत 2 ॼणा जेके आहिनि उनजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई आहे। उन सां गॾोगॾु हिकु अहम सूरत साम्हूं आई आहे त ठटे शहर जे भर वारे इलाइक़े में जेका ठटे शहर जे भर शहर आहे, उते गुज़िरियल ॾियारे हिकु ई ख़ानदान सां तालुक रखंदड़ 17 ॼणा जेके आहिनि ख्वाजा कम्यूनिटी जा, ख्वाजा कानूनी सां उनजो तालुक आहे। 17 ॼणा कोरोना में मुब्तला थिया हुआ, जिन जी कोरोना टेस्ट पॉज़िटिव आई हुई। जंहिंखां पोइ DC टको उस्मान तनवीर हिकु नोटिफिकेशन जारी कयो आहे अॼु, जंहिंमें भर शहर जी ख्वाजा कानूनी खे सील करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। जंहिं अहिड़े हुकुम खां पूरी तरह में पहुची रही आहे ऐं माण्हुनि खे जेका आहे ख्वाजा कानूनी जेका 1000 खां मथे जेका आबादी आहे ख्वाजा कानूनी जी, उन्हनि खे जेको आहे घरनि में असांजी महदूद रहण जी हिदायत जारी कयूं वियूं आहिनि ऐं उन्हनि खे हिदायत कई वई आहे माण्हुनि खे त उहे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। हिकु ई जेका आहे फैमिली सां तालुक रखंदड़ ख्वाजा कानूनी जा जेके आहिनि उहे वापारी जेको हिकिड़ो वापारी आहे, जंहिंजी फैमिली जा जेके आहिनि 17 ॼणा आहिनि, बारगाह में शामिल आहिनि। 17 ॼणा उनजी कोरोना टेस्ट पॉज़िटिव अचण खां पोइ जेकी गुज़िरियल ॾियारे रिपोर्ट आई हुई, उन खां पोइ अॼु इंतिज़ामिया फ़ैसिलो कयो आहे त ख्वाजा कानूनी खे सील करण जो नोटिफिकेशन बाज़ाब्ता तौर ते जारी कयो वियो आहे ऐं पुलिस इलाइक़े में पहुची वई आहे। हिदायतूं जारी कयूं आहिनि त माण्हू घरनि ताईं महदूद रहनि। हफ़्ते ताईं पहिरीं इस्तराई तौर फ़ैसिलो कयो वियो आहे त हफ़्ते ताईं ख्वाजा कानूनी भर शहर जी उनखे सील करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मजमूई तौर ते ठटे ज़िले अंदरि कोरोना जी मकानी मुंतकिली जा केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। जेके फोकस पर्सन आहे डिस्ट्रिक्ट जो डॉक्टर जुमत असीरानी, उन ॿुधायो आहे त 54 टेस्टूं गुज़िरियल ॾियारे मोकिलियूं वयूं हुयूं, जिन मां हिन वक़्त ताईं 10 खां 12 रिपोर्टूं आयूं आहिनि, जिन में 3 कंफर्म थियूं आहिनि, उन्हनि जी पॉज़िटिव रिपोर्टूं आयूं आहिनि। हिकु सहाफ़ी, हिकु लेडी डॉक्टराणी समेत 2 ॼणा कोरोना टेस्ट में मुब्तला थिया आहिनि, जिन खे होम आइसोलेट कयो वियो आहे। पर सभ खां वधीक अहम जेका आहे ठटे ज़िले में सूरत आहे त भर शहर में जेका ख्वाजा कानूनी आहे उनखे सील कयो वियो आहे, छाकाणि जो हुते 17 केस जे कोरोना जा गुज़िरियल ॾियारे पॉज़िटिव आया हुआ। मजमूई तौर ते ठटे ज़िले अंदरि कोरोना जी मकानी मुंतकिली जा केस वधण लॻा आहिनि। महबूब रोही अपडेट करण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। बुलेटिन में ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं।